मुर्शिदाबाद कोट वगण में भी मुहर्रम हराम जो महीनो बीहंदे करबला जे शहीदन जी याद में मजलिसूं मुनक़द करे मातम करण जो सिलसिलो शुरू थी वियो। करबला जे शहीदन इमाम हुसैन ऐं संदसि जानसार साथियुनि जी याद में सैयद हबीब शाह बुखारी, सैयद नजफ रज़ा शाह बुखारी, सैयद हसनैन रज़ा शाह, सैयद नदीम शाह ऐं सैयद हासिब रज़ा शाह पारां पंहिंजे राइशगाह ते मजलिस मुनक़द कई वई ऐं मातम पिणु कयो वियो। मजलिस दौरान नुहा ख़ानन पारां नुहा पेश करे करबला जे शहीदन खे भेटा पेश कई वई। मजलिस खे ख़िताब कंदे मौलवी ख़िदमत अली इमरानी, मौलवी अमीर अली रिज़वान हैदरी चयो त मुहर्रम हराम इस्लामी साल जी शुरूआत वारो महीनो आहे जेको इमाम हुसैन संदसि बचड़नि ऐं संदसि जानसार साथियुनि तरफ़ां इस्लाम ऐं इंसानियत जे सरबुलंदीअ लाइ ॾिनल लाज़वाल कुर्बानियुनि जी यादि ॾियारे थो। करबला जे शहीदनि जी ॾिनल कुर्बानी असांखे सेखारे थी त कॾहिं बि ज़ालिम केतिरो बि ताक़तवर छो न हुजे, साण सभु मज़लूम इंसाननि ख़ातिर मुहालो अटकाए पंहिंजी जान जी परवाह बि न कयो। करबला जे शहीदनि इमाम हुसैन ऐं संदसि बचड़नि तोड़े जानसार साथियुनि जेका दीन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे जेका कुर्बानी ॾिनी आहे उहा क़यामत ताईं यादि रखी वेंदी।